हाई स्कूल न्यू सईदाबाद ऐं ॻोठ महमूद चांडियो जी पोलिंग स्टेशन्स में पीपल्स पार्टी ऐं जीडीए जे उम्मीदवारनि में मुंहमारी थियण बाद झेड़ा थी पिया। एसएसयू जे रिपोर्टर अब्दुल कयूम मेमण मूजिब हाई स्कूल न्यू सईदाबाद जी पोलिंग बूथ में पीपल्स पार्टी ऐं जीडीए जे उम्मीदवारनि में मुंहमारी थियण बाद छिकताण पैदा थी वई, जंहिं बाद होॾां यूसी भले ॾिनो काका जे ॻोठ महमूद चांडियो में पोलिंग स्टेशन अंदरि आज़ाद उम्मीदवार ऐं पीपल्स पार्टीअ जे वोटरनि में झेड़े दौरान हिक ॿिए ते जूतनि ऐं लठियुनि जो वसकारो लाइ ॾिनो। झेड़ो थियण करे औरत वोटरनि में रड़ियूं पइजी वयूं। ॿ औरतूं ज़ख़्मी पिण थी पयूं। झेड़े सबबि पोलिंग स्टेशन बंदि कई वई। इतला ते असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद पहुची पोलिंग ते वोटिंग जो अमल ॿीहर शुरू करायो।